जय झूलेलाल। हीअ जेका लोकेशन आहे हीअ राणी नी वाव अडालज। अडालज हिकिड़ो नंढो गांव आहे जेको गांधीनगर जेका गुजरात जी कैपिटल आहे उन खां 5 किलोमीटर जे डिस्टेंस ते आहे। वाव मतिलबु स्टेप वेल। वाव गुजराती वर्ड आहे, वाव न वाव। तव्हां ॾिसी सघो था केतिरी ओपन एरिया आहे। हुन में अंदरि एंटर थियासीं त एंटर थींदे ई दीवार ते हिकिड़ी हीअ नक़ाशी थियल हुई, सुठी लॻी त मां हिनखे कैप्चर कयो। अंदरि वियासीं, स्टेप्स हेठि लथासीं। तव्हां ॾिसो था हुनजे मरम्मत जो कमु बि हले पियो कि उनखे मेंटेन कंदो रहिजे। स्टेप्स हेठि लथासीं, थधिकार पियो फील थिए त मां कंहिंखां पुछियो गाइड खां कि ईअं छो आहे, त चई ॿाहिरि जे ऐं अंदरि जे टेम्परेचर में 5 डिग्री जो डिफरेंस आहे ऐं उहो वाक़ई फील पियो थिए। जेका थधिकार हुई मतिलबु उस मां आयासीं हिकदमि सां थधी हवा पई लॻे, ईअं पियो लॻे भई आराम सां हिते वेही रहियूं कलाक 2 कलाक। हीअ नक़ाशी ॾिसो, तव्हां ॾिसी सघो था। हिन जी जेका नक़ाशी था तव्हांखे लॻंदो कि हे इस्लामिक जे अकॉर्डिंग हिन जे आर्किटेक्ट थियल आहे। तव्हां ॾिसी सघो था जेके डिज़ाइन्स आहिनि, छो त हिंदू जेका हूंदा आहिनि हुन में देवी देवताउनि जा ऐं एनिमल्स जा, शींहं जा या हाथीअ जा वधीक हूंदा आहिनि। अॻियां तव्हांखे मां ॾेखारींदमि हाथीअ जे बि ईंदियूं। तमामु सुहिणी नक़ाशी थियल हुई। हे स्टेप्स हेठि लथासीं। हे आर्किटेक्ट स्टूडेंट्स वेठा हुआ जेके कुझु स्केचिस पिया ठाहिनि या ड्रॉ पिया कनि या सम कंहिं प्रोजेक्ट जे करे आयल हुजनि, पर शांतीअ सां वेठा हुआ। तव्हां साम्हूं खां ॾिसी था सघो केतिरो सुंदर व्यू आहे। हे खूह आहे जंहिंमें बरसाति जो पाणी जमा थींदो हो ऐं गांव वारा जेके हितां पाणी भरे करे पंहिंजो जीवन गुज़र कंदा। असल में हिन जे पोयां बि हिकिड़ी ॾंद कथा अथव। हुनजे उहा ईअं आहे कि वाघेला वंश जो राजा वीर सिंह हिते राज कंदो हो। पाणी जी तमामु किल्लत हुई। गांव वारा परे ताईं वञी करे पाणी भरे ईंदा ऐं पंहिंजो जीवन यापन कंदा। तमामु मुश्किलूं ईंदियूं हुयूं ऐं बरसाती पाणी जे मथां ई डिपेंडेंट हुआ। त राजा पंहिंजी प्रजा जी परेशानी दूरि करण लाइ हिन खूह ठाहिण जी शुरूआति कई। इन विच में ई हुन जे मथां पड़ोसी राजा सुल्तान महमूद बाग़ेरा हमिलो कयो। लड़ाईअ में राजा वीर सिंह मारिजी वियो। राजा वीर सिंह जी जेका राणी हुई उहा ॾाढी ख़ूबसूरत हुई, रूदाबाई। सुल्तान महमूद हुन जे मथां फ़िदा थी पियो ऐं हुनखे शादी करण लाइ चयईं। त रूदाबाई हिकिड़ी शर्त रखियसि कि पहिरीं इहे जेको खूह जेको राजा वीर सिंह ठाहिणु चालू कयो इहो प्रॉपर टाइम ते ख़तमु थिए त उहा शादी करण लाइ तयारु थींदी। राजा हुनजी सुल्तान हुनजी ख़ूबसूरती ते एतिरो फ़िदा हो कि हुन जल्दी हिन जो कमु पूरो करायो। चवंदा आहिनि जॾहिं खूह ठही पूरो थियो त राणी हुनखे ॾिसण लाइ वई ऐं हुन में मथां टुपो ॾेई करे पाण खे ख़तमु करे छॾियईं। चवंदा आहिनि राणीअ जी इहा कूटनीति हुई पंहिंजो इहो राजा जो वीर सिंह जो सुपिनो पूरो करण जी। ऐं चवंदा आहिनि हिन खां पहिरीं हुननि कुझु संतनि खे बि घुरायो हो जंहिंखे हुन खूह में सनानु करण लाइ चयईं कि हिन जो पाणी पवित्र थी वञे त हुन जा पाप कटिजी वञनि। इहा हिकिड़ी ॾंद कथा आहे। हे खूह असल में 15वीं सदीअ में ठहियलु आहे। उन टाइम ते चवंदा आहिनि कि हिन जे मथां 5 लख रुपया ख़र्चो आयो हो। हिन में तव्हां इस्लामिक ऐं हिंदू शैली ॿिन्ही जो कारीगरी ॾिसी सघंदा। अॻियां हिकिड़ी हाथीअ जी बि ॾिसो केतिरी सुहिणी 4 मंजिलियूं हिते क्लियर ॾिसण थियूं अचनि। 5 मंजिला आहे, 5 माड़ियूं आहिनि हिन में राणी नी वाव में। अच्छा, राणी रूदाबाईअ ताईं हिन जो नालो राणी जी वाव पियो। हिन में इस्लामिक ऐं हिंदू ॿिन्ही शैलियुनि जी कारीगरी थियल आहे। मथां टॉप खां हे कवर थियल हो खूह जे एग्ज़ैक्ट मथां। हाणे तव्हां इहे नक़ाशी ॾिसो, ब्यूटीफुल। 3 एंट्रेंस हुयूं। हिकु जेका साम्हूं खां तव्हां ॾाकणूं ॾिठियूं उहो,
हे ॾिसो हिंदू राजा जे अकॉर्डिंग जीअं पंहिंजे मंदरनि में नक़ाशी थियल हूंदी आहे या महलनि में, तव्हां ॿिनि कल्चर जो यूनियन ॾिसी था सघो। हिकिड़े ॾाकण सेम ई आहे। देन सेकेंड एंट्रेंस हितां हुई ऐं इहे थर्ड हुई। टिनि साइड्स खां हिते एंटर थी सघूं था। हे वापसि जेके स्टेयर्स मथे चढ़ी आयासीं असां, उते मां तव्हांखे ॿुधायो कुझु स्टूडेंट्स हुआ आर्किटेक्चर जेके पंहिंजे प्रोजेक्ट जे तहत आयल हुआ। हे हिंदू कल्चर जे अकॉर्डिंग नक़ाशी, ये इस्लामिक कल्चर जे अकॉर्डिंग। त इहो असांजो सफ़र हो राणी वाव यानी स्टेप वेल।